और इन ॾींहं जे लाइ ॿार ॼणिया हा या घर ठाराया पुट मंगाया परणाया तो मुंहिंजे घर जो नूंहर अचनि पाण में न ॻाल्हाइनि उन ससुर जे दिलि ते छा गुज़र आहे जंहिं घर जूं ॾेराणी पाण में न ॻाल्हाइनि चई हो त कोला जी आहे न चई छो तूं छो थी कर मां नागपुर जी आहियां बेटी त कोन्हे अचो हाणे थोड़ी देर ख़ुशी कंदासीं। गुरु कृपा करण वारो वेठो आहे गुरु जो कम ही कृपा करणा असां कृपा वठण जे लाइ थोड़ो टाइम कढूं घणनि खे टाइम न हूंदो आहे अरे बाबा अचो मेलो वरसी टाइम ही कोन ठीक भाई टाइम न थियण पाण सेवा जे लाइ टाइम ही कोन सत्संग जो टाइम ही कोन तुंहिंजी मर्ज़ी भाई भगवान खे बरोबर करण ईंदो आहे जेके गुरु जे दर ते चक्कर कटींदा माना पंधड़ा कंदा उन्हनि खे वकीलनि ॾे डॉक्टरनि ॾे कोर्ट कचहरी ॾे पंध करणा न पवंदा नी जेके गुरुअ ॾे पंध करे न ईंदा बि गुरु चवंदो पाण ॼाण थी वए न वॾो हाणे खाट ट्रपाण ख़बर पए छो त माउ खे नंढे ॿार जी वधीक लॻल हूंदी आहे ॿार खे बुखार हूंदो ॿार खे निंड ईंदी उनजी माउ खे निंड न ईंदी आहे पर ॿार जेको हिकु दफ़ो वॾो थी वियो भॻवान छा कयां हाणे ॿार ॿुधंदो ई न आहे पाण ॼाणे गुरु सुखी रखंदुसि जोड़ी सलामत रहे पंहिंजे घर वारे सां सुखी रहे माउ ईअं चवंदी पोइ चवंदी भॻवान मालिक अथसि पर नंढे ॿार लाइ माउ न चवंदी भॻवान मालिक अथसि। ॿार स्कूल जो ऑटो 5 मिंट अचण में देरि कंदो निंड फिटी वेंदी आहे माउ जी सुकून फिटी वेंदो आहे तीअं जेके गुरुअ जा बणबा नी गुरु बि उन्हनि जो बणबो आहे जेके चवंदा भाई असां हाली दुकान हलाइण हाली दुनियादारी खे मुंहुं ॾियूं माइटनि खे मुंहुं ॾियूं तव्हांजी मर्ज़ी हिकिड़ो विषय नंढड़ो खणा थो पोइ मौज कंदासीं। मां चवंदोमांव मिड़ियूं जेकी छुट्टियुनि जा ॾिहाड़ा अथव न सजाया कयो पेके परिवार में वञो झट वहींदा कयो पंहिंजे पेके परिवार वारनि सां शॉपिंग जो दिमाग़ न रखी वञो पेके शहर वेंदा हे वठी ईंदमि हे वठी ईंदमि हे वठी ईंदमि न मां पंहिंजे अमड़ सां वेही ईंदमि मां पंहिंजे बाबा सां वेही ईंदमि छो त जिन खे माउ पीउ अॼु कोन्हनि उन्हनि खां वञी पुछो त जॾहिं माउ पीउ संसार में हलिया वेंदा नी माण्हू जो जीवन केॾो थींदो आहे जो सभु माइटनि जे हूंदे बि अंदर में अकेलोपन लॻंदो आहे मुंहिंजो कोई कोन्हे। मां वेनती कंदुमि जेके पीअर वेठा हो तव्हांजी धीअ तव्हांजी भेण जॾहिं दर ते अचे हथ मथे ते रखंदा कयो भाकुर पाईंदा कयो पुट अची वई उहा इन घड़ीअ जे लाइ तरसदी आहे छुट्टियुनि जा ॾिहाड़ा अचनि मां पेके वञा मां पंहिंजे भाइड़े सां पंहिंजे पीउ सां मिलां ऐं मां चवां न्याणी अचे घर में चाहे लड़ायूं झगड़ा दुख जा ॾींहं हलनि पर उन न्याणियुनि जे टाइम ते ख़ुशी जो माहौल बनाए रखिजे न्याणी ख़ुशी वारो माहौल ॾिसी वञे छो त साल भर अंदर में उण तुण लॻी पई हूंदी अथसि छोकरी के केतिरो लॻल हूंदो आहे घोट उनखे सॼो साल कपिड़ा वठी ॾींदो आहे कंहिंखे न ॿुधाईंदी आहे मां हिकु वॻो वठी हर कंहिंखे चवंदी आहे जेको वॻो पियो मूंखे पंहिंजी मम्मी ॾिनो आहे हिकु हिकु होका ॾींदी आहे हे जेका चेन थी न हिन दफ़े मम्मी मूंखे ठाराए ॾिनी घोट भली कुझु बि वठी ॾे त छुट्टियुनि जे ॾिहाड़नि में वञी वहिजे पंहिंजी मम्मी सां ॻाल्हियूं कजनि उबतियूं सुबतियूं ई सही माना अजायूं वारियूं ई सही किन खे ॻाल्हाइण न ईंदो आहे पुराणे ज़माने जा माण्हू मम्मी तूं ठीकु त आहीं करे करे उन जा कपिड़ा कढजनि काथे टोपो फाटल त कोन्हे उन जे कमरे जी सफ़ाई बिस्तरे जी सफ़ाई पंहिंजे अमड़ बाबा खे थी सघे त सनानु कराए ॿुढड़ो शरीर खे माटे सही न सघंदो आहे इहो तो भक्ति कि असां फिलाणे पंथ सां जुड़ियाऊं फिलाणे संत सां जुड़ियाऊं सुठो आहे जुड़िया बेसिक ॻाल्हियूं न विसारियो जीवन इहो त मां इन करे ॿार न ॼणा पुट खे टाइम कोन्हे त धीअ खे त टाइम हुजणु खपे को अमड़ खे सनानु कराइजे पेरनि जे भिथियुनि में को मर फाथी पई आहे साबुण सां धोइजे को तेल लॻाइजे को उघिजे बरोबरि को झंड ज़ोर ॾिजनि वेली कोई त ॾे नुंहुं बि न ॾे पुट बि न ॾे धीअ खे बि टाइम कोन्हे वरी अमड़नि खे कुछ एड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं नी जेके केवल धीअ सां करणियूं नी साल साल अंदर में सांडे वेंदियूं नी छुट्टियुनि जा ॾिहाड़ा ईंदा मुंहिंजी धीअ ईंदी उन सां मां ॻाल्हियूं कंदुमि
पर कॾहिं कॾहिं मायर जी सियाणी थींदनि मुंहिंजी धीउ आई आहे हिन दफ़े मूड ठीकु न अथसि शायदि घर में कुझु झंझट हलेसि थो मां छा कंदी दुख पंहिंजो पी वेंदी आहे कॾहिं कॾहिं धीउ चवंदी मम्मी मां 2 टे ॾींहं पहिरियों तोसां फोन ते ॻाल्हाए तूं चई भई कुझु ॻाल्हि करणी आहे चए न उहो मूंखे यादि न तूं ॿुधाए तूं ख़ुशि आहे छो त इन जो ई नालो त मां बि वेनती कंदोमांव तव्हांजो भाउ अॻे जहिड़ो न आहे त तव्हां लेकिन अॻे जहिड़ा बणिजी पओ तव्हां तक तौर में न पाओ भाव परंजण खां पोइ अॼु उहो न आहे तव्हां त उहा हो उनखे मथां परिस्थितियुनि फेरे छॾियो हुजे तव्हां पंहिंजे भाइड़े सां उहो ई प्रेम कयो वात में रोटी जो गिरहो खारायोसि चयोसि कीअं बचपन में विढ़ंदासीं काथे भाव में मज़ो न आहे त भेण मज़ो करे काथे भेण में मज़ो न आहे त भाव मज़ो करे हिक ते थोड़ी थींदो आहे प्रेम ॿिन्ही पासनि जो थींदो आहे ऐं भाटी ऐं भाटी लाइ कुझु न कुझु वठी वञे भाटो भाटी ख़ुशि त माना भाॼाई ख़ुशि त माना भाउ ख़ुशि त जेके बार बार तव्हांजी माउ खे मेणा मिलनि पिया हे माउ धीअर पाण में बदिलनी उहो तव्हांजी मम्मी खे मेणा घटि ॿुधण लाइ मिलंदा अंदर हर जो खाधो पियो आहे अॼुकल्ह डीजे पार्टियूं फिलाणियूं पार्टियूं छड़ो ॾेखो पर अंदरों त हर को टुकड़ो पियो आहे जीवन में अगर समझ है तो अकेले में भी मेला है जिसके जीवन में समझ नहीं है तो वो मेले में भी अकेला है इन्हीं करे हिक ॿिए जी भावनाउनि जो क़दुरु कयूं प्यार ॾियूं प्यार वठूं भाॼाई कंहिंखे जे तूं अॼु भाभी रोटी न कर तूं थकी पई आहे सुम्ह वञी मां पंहिंजे भाइड़े लाइ मां पंहिंजे बाबा लाइ भाटे लाइ भाटी लाइ मम्मी लाइ मां रोटी कंदुमि किचन के मां धोईंदुमि मां ॼारो लाहींदुमि मां घड़ियाल में सेल सड़ियो पियो आहे घड़ियाल बीठो हुन में सेल विझंदुमि तूं ख़्यालु न कर मस त पंहिंजे परिवार जी शेवा नसीब थी आहे काथे काथे न्याणियूं अहिड़ी ईंदियूं पेटी सटी मम्मी हे मुंहिंजे ॿारनि खे संभाल मां सुम्हाए थी मां पाड़ो घुमणो वञां थी अम्मा चवंदी आहे मां पाण खां ई लाचार लॻी पई आहियां छो पुट मां तुंहिंजी चोरी कई आहे त चए हा मां धीअ आहे या तूं चोरी कई आहे निभाए न मां ये पेटी रखी दी मम्मी दी चाहे तालो खोलो पियो थी पैसा भी पिया थी ज़ोन भी पियो थी अम्मा जी निंड छुट्टी उन्हीं कमरे में कोई बजड़ा घर भाती विया हाणे अम्मा चवंदी मां शक कीअं कयां नो ते त मुंहिंजी धीअ जी पेटी खुली पई आहे भॻवान दया कजां गुरु बाबा कृपा कजां मुंहिंजी धीअ जो कुझु हेॾे होॾे सामान न थिए छो त अॼुकल्ह जूं धीअर ॾाढियूं सदोरियूं हिकु ॿ अञा नंढड़ियूं ॻाल्हियूं कयां भाई मुंहिंजूं ॻाल्हियूं भाई दिलि में त नथा कयो न पोइ बाक़ी छाजे लाइ ॿुधायांव थो सभई ॻाल्हियूं दिलि में रखिजो हिकु ॻाल्हि ॿी चवांव थो जॾहिं पेके घुमण वञो मम्मी खे चओ मुंहिंजे लाइ ड्रेसियूं न ॾे मुंहिंजी ससु लाइ वॻो ॾे उन खे ॿुढड़ी खे बि सुख मिलणु खपे त मुंहिंजी जान ते जेको वॻो आहे मुंहिंजे पुट जे सहुरो आयो आहे छा ज़मानो थी पियो आहे जेको मिलियो हल कुआर जे कमरे में ठगा अॼुकल्ह अहिड़ियूं पीड़ाऊं हर को अंदर में दुखी आहे धीअ खे सिखाइजे जेको मिलियो थी ससु जे पेरनि में वञी रख उनखे ख़ुशी थियणु खपे मां पुट जी माउ हाणे तोखे घोट वठी ॾींदो न हिन कहिड़ी ॻाल्हि काथे काथे वेंदा चवंदा आहिनि साईं घोट चए में न आहे पोइ धागो जो मूंखे रखिया विया आहे तव्हां घोट तव्हां चए में अची वेंदो साईं घोट बि चए में न आहे वरी पुट बि चए में न आहे पुट मुंहिंजे चए में अची वञे मुंहिंजो घोट पंहिंजी माउ जी चए में आहे उनजे चए में निकिरी उहो बि मुंहिंजी चए में थिए मुंहिंजो पुट बि श्रवण कुमार थिए पर मुंहिंजो घोट श्रवण कुमार न थिए जो मथां पंहिंजे पीउ माउ खे तीरथ कराइणो सौदा दस्त बदस्ती इसात दे इसात ले सब ते ही आ मथे सुर्ग नरक ॾिसदा से आए अलाए कोने ॾिसी वठदा से हाल हिते त सुठो जीवन गुजरे इंसानियत इंसान को इंसान बना देती है इंसानियत इंसान को इंसान बना देती है लगन हर मुश्किल को आसान बना देती है वरना कौन जाता मंदिरों में पूजा के लिए ये श्रद्धा ही तो पत्थरों को भगवान बना देती है यो तो भाई जीवन
खिलजे भी दिल सां खिलाइजे भी, जोर सां चओ न, खिलजे भी दिल सां, पर खिलजे पंहिंजी मौज में, कॾहिं ॿियनि ते न खिलजे। खिलाइजे दिल सां माना रोईंदड़नि खे खिलाइजे, अहिड़ो कमु न कयूं जो पाण ते दुनिया खिलाए। खाइजे भी दिल सां, खाराइजे भी, खाइजे भी न, आवाज न तो अचे, खाइजे भी दिल सां, खाराइजे भी। अम्मा जी गल असांखे चए थी मुंहिंजो कमु न आहे। खाइजे भी दिल सां, खाराइजे भी, पर खाइजे पंहिंजो, ॿिए जो न खाइजे। घणा कर्ज़ो वठी करे विसरी वेंदो अथनि। घणनि भेनरुनि जी आदत आहे 12 महीना खुटी पवंदी, पाड़े वारे भेण बसर अथी, भेण टमाटो त हिकिड़ो ॾिजांइ, भेण अटो कोन्हे पीआया, मर्द भेण अटो त ॾिजांइ पर कटोरो बि ॾिजांइ, पोइ अटो बि छुटो त कटोरो बि छुटो। हिते वेठियूं त कोन्हनि न अहिड़ियूं, 12 महीना खुटल। खाइजे पंहिंजो खाइजे, ॿियनि जो न खाइजे। खाराइजे दिल सां, कंहिंखे खाराइण जो मौक़ो अचे हथ जोड़े करे। संतनि खे त खाराइण खां पोइ भेटा बि ॾिनी वेंदी आहे। छो? थोरो ध्यान सां ॿुधो। मां चवंदा जेके जेके सत्संग ॿुधण वारा आहिनि उन्हनि खे चङो कुझु मिलणु खपे। हिननि ॾींहंनि में गर्मी आहे, पखियुनि खे पाणी विझो ऐं दाणो विझो, धंधे में लाभ थींदो आहे मर्दनि खे। हिननि ॾींहंनि में कुते खे पाणी ऐं कुझु खारायो, दुश्मन घटि बानी जेको कुते खे बिस्किट या फुल्को या पाणी ॾींदो, जेको गांइ खे फुल्को खाराईंदो, पाणी पीआईंदो, उनजे घर जा लड़ायूं झगड़ा घटि बानी, गिरह पीढ़ा घटि बि आहे। त हिकु गांइ खे खाराइण 33 करोड़ देवताउनि खे खाराइण जो पुण्य मिलंदो आहे। हिकु संत खे खाराइण सां पूरे ब्रह्मांड खे खाराइण जो पुण्य मिलंदो आहे। पर जंहिंखे बि खाराइजे, खाराइजे दिल सां। कुंज कुर्ब न थिए, घर में न्याणी आई या नणान घुमण आई या ईअं न लॻणु खपे त असांजो खाई वेंदी सभु। न्याणो बि दर ते ज़रूरु अचे, फोनियूं कजे। अमड़ियूं तव्हांजे घोटनि में मज़ो न आहे, तव्हां पंहिंजे घोट खे चओ फोन कयो पंहिंजी भेणीअ खे घुमण अचे। अॼुकल्ह इहो यादि न आहे, पंहिंजी भाॼाई यादि आहे त मुंहिंजी भाॼाई मुंहिंजे घोट खे फोन न कई आहे, पर तो नणान जे घोट खे फोन न कराई आहे, इहो मुंहिंजी भेण खे छो न यादि आहे। उहा बि तुंहिंजे घर जी न्याणी आहे, उते इंतज़ारु करे थी, फोन अचे पेके परिवार में त घोट खे मनाया। अॼु 4 साल थिया नी, सहुरे दर ते चढ़े ई नथो मुंहिंजो घोट। पुटनि खे सेखारियो, जंहिंजा पुट पढ़णियल नहीं, सहुरनि मञ, ससु खे ज़ोर ॾींदो करे, छो त माउ बि माउ थींदी आहे जनम वारी, ससु बि माउ थींदी आहे, चाहे छोकिरी हुजे चाहे छोकिरो हुजे। उनजी सेवा बोझो न लॻणु खपे। पुटनि खे चओ सहुरनि वञे सीट न कर। अॼुकल्ह छोकिरा सहुरनि वञे सीट कंदा नी, जीजाजी चांहि पींदो, मूड न आहे, डंडो हणे। घर में कोई पुछंदो थी सहुरनि में सीट करे तू न पींदे ॿिया का पींदा, नेरनि खाईंदा, हाली त छॾियो। अड़े तू नेरनि न्याणो न खाईंदे ॿिया घर जा भाती काॾे वञे, सीट रुकी रुकी कंदा, गली में कोई पुछे ई कोन, सहुरनि वेंदा सीट कंदा। अड़ी बि कई का मूंखे त आश्चर्य थींदा उन मर्दनि खे जेके घर में रोब हलाईंदा आहिनि। अड़े हलाइण जो मर्द हो त ॿाहिरि हलाए ॾेखारियो न, दुनिया खे झुकाए ॾेखारियो न। घर वारी खे दड़का ॾींदा, माउ खे दड़का ॾींदा, धीअ खे घुटा ॾींदा, नुंहं खे घुटा ॾींदा। अड़े बि मर्दानगी आहे, मर्दानगी मुछ तरे आहे। जॾहिं दुनिया तोखे झुके न, तोमें दम हुजणु खपे न। घर जी लेडीज़ खे या सहुरनि वेंदा ड्रिजाए रखंदा, उन ॿुढड़ियुनि जी दिलि जूं धड़कना वधियल हूंदियूं नी। न्याणो साल 2 साल ईंदो, हिकु ॾींहुं आहे, पर साईं दया करे उन घरवारी जी बि दिलि धड़कंदी आहे। मुंहिंजे घोट खे उते त मुंहिंजी दड़के में हूंदो, बिना पेके ईंदी आहे, मां अलाए सीट सीट कंदा, मूंखे ई भउ थींदा, सुख सां ई वाणे वञे, न अचे त न अचे। 2 साल हेॾे जेके मर्द वेठा आहिनि में त अहिड़ो कोई कोन्हे न, मूंखे अलाए जो वटि ॾिसण में अचनि था, छो त मूंखे मस्तक पढ़णु ईंदा नी। हा, कंहिंजी मथे ते छा लिखियलु आहे मूंखे पढ़णु ईंदो आहे। कोई घुमी वञे, मां ॿुधायां तूं अंदरि में छा सोचींदो, मूंखे पढ़णु ईंदो आहे। सहुरनि में छा ससु खे चइजे मम्मी ठीकु आहियो, ख़ुशि था आहियो,
पुट नो ध्यान रखदा था। मां वेठो माई पुटरा ख्याल न कजा मां पुटरा भेणन जो धर्म आ भाई भाईड़ो परेशान हो जे उनके चे जे मां भेण न तुझो भाव है मुझे भी जीवन जो हाने तजुर्बो थियो एडा साल शादी कए थिया छा चयो भाई भेणरू भाइरन के चेन मां तुझी भेण न भाव है तुझे जीवन में दुख जो टाइम हले तो मां तो संकट मां भी जिंदगी के नजदीक से डिठो आ दुख ईंदा ने माण्हू खे टोड़े छॾंदा अचो मिली करे हाणे थोड़ी देर आनंद वठूं मां तव्हां सभिनी जी अखियुनि में पाणी त ॾिनो पर मां चाहियो तव्हांजी दिलनि ताईं मुंहिंजा शब्द भावनाउनि जी रूप वठी करे अंदर में पहुचनि छो त असांखे ॿुधण सां पीड़ा थिए थी जंहिंजे जीवन में इहे घड़ियूं हलंदियूं आहिनि उनजो जीवन केॾो ॾुखियो गुज़रंदो हूंदो घर गृहस्थ में इहे ई ॻाल्हियूं आहिनि ॿियूं वॾियूं ॻाल्हियुनि खे ॾिसंदासीं बाद में अचो प्यारो असांजो हीरो गुरु करे सदाई सुखी रहे पहिरों त गृहस्थ आश्रम में अचे छो त ये सब आहिनि ॻाल्हियूं हिकिड़े मर्द खे पंहिंजी घरवारी चए भई मां सां प्यार केतिरो थो हुजे ॾाढो कि सुभाणे मां मरी वञा त चई चरी आजा ईअं चइबो आहे चई मां मरी वञा त मां त चरियो थी पवंदो चई उहो त ठीकु आहे भला इहो त ॿुधायो ॿी शादी त न कंदव न चई जहिड़ी थियुमि चरियो त कुझु बि कंदो संसार माना ई कूड़ जंहिंमें सच कोन्हे गुरु दया करे शल असांजे जीवन में सच्चाई अचे अचो हिकिड़ो ख़ुशीअ जो भॼन ओ पंहिंजे दासनि जा कारज गुरु